नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त फ़िल्म ऐं टीवी जी मशहूर अदाकारा रीमा बि कोरोना खां बचाव वारी वैक्सीन हणाए छॾी आहे। Hi guys, today I'm having my first COVID-19 vaccine. How do you feel? I'm fine. Okay, let him on me. मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।